कुरान मुक़द्दस की सूरह मरियम की आयत नंबर 10 खां तिलावत है। अल्लाह तबारक व तआला जड़ी तरह ॿिया वाक़िया ऐं किस्सा ज़िक्र करणु फरमाया, अहिड़ी तरह हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम अबो हुयो, उनखे पुटड़ो अल्लाह पाक हज़रत याहया अलैहिस्सलाम जहिड़ो साले पुटड़ो नसीब फरमायो। दुआ घुरण जे करे अल्लाह खां उन दुआ घुरी, अल्लाह तबारक व तआला दुआ खे क़बूल करणु फरमायो ऐं दुआ खे क़बूल करण खां बाद में अल्लाह पाक हज़रत याहया अलैहिस्सलाम जो नालो भी अल्लाह रखी ॾिनो ऐं नालो रखण सां गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला इन हज़रत याहया अलैहिस्सलाम खे नुबुवत जहिड़ो शरफ़ भी रब से नसीब फरमायो। सुभान अल्लाह। नुबुवत जहिड़ो शरफ़ अल्लाह पाक नसीब फरमायो। इन खां वधीक छा घुरिजे? ज़करिया अलैहिस्सलाम सिर्फ़ पुटड़ो घुरियो, अल्लाह पाक पुट भी ॾिनो, नालो भी रखी ॾिनो, वरी उन पुट खे नबी भी बनाए करे ॾियणु फरमाई। सुभान अल्लाह। इहो याहया अलैहिस्सलाम जो शान हुयो जो अल्लाह तबारक व तआला जंहिंखे यानी ॿारहं जी हालत में, ॿारहं जी हालत में, बालक जी हालत में अल्लाह पाक जंहिंखे नुबुवत अता फरमाई, उन्हनि मां हिकिड़ो जेको आहे हज़रत याहया अलैहिस्सलाम आहे। वरना आम नुबुवत जो कानून इहो आहे त नुबुवत मिलंदी आहे 40 सालनि खां बाद में, जहिड़ी तरह मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे नुबुवत मिली। पर अल्लाह से हज़रत याहया अलैहिस्सलाम खे 12 जी हालत में अल्लाह से नबी बनाए करे ज़करिया अलैहिस्सलाम जे मथां एहसान भी फरमाई, उनजी दुआ खे क़बूल भी फरमाई। वरी उन दुआ जे क़बूलियत जो मिसाल बयान करण जे लाइ कुरान पाक जे अंदर अल्लाह पाक इन वाक़े खे ज़िक्र करणु फरमायो। तो फरमाई त क़ाल कज़ालिक, जॾहिं हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम चयो त सही असांखे मुंहिंजी उमिरि कुराड़प वारी, मुंहिंजी घरवारी संड बणिजी चुकी, इन हालत में असांखे औलाद थींदो? त अल्लाह फरमायो त अहिड़ी तरह त असां करे ॾेखारींदा आहियूं जो जंहिं वक़्त में दुनिया जा सबब ख़त्म थी वञनि, उन वक़्त में अल्लाह जी कुदरत जो इज़हार थींदो आहे। फरमाई त क़ाल कज़ालिक, अहिड़ी तरह असां कंदा आहियूं। क़ाल रब्बुका हुव अलैया हय्यिनुन, फरमाई त तुंहिंजे अल्लाह जे मथां इहा ॻाल्हि सवली आहे, का ॾुखी ॻाल्हि न आहे। वक़द ख़लक़तुका मिन क़ब्लु वलम तकु शैआ, हालांकि तव्हांखे असां पैदा कयोसीं इन खां पहिरियां जॾहिं तव्हां का शइ हुयो ई कोन। हिन वक़्त में भला माउ पीउ त आहे न, बाबा ज़करिया अलैहिस्सलाम पीउ हो ऐं उनजी घरवारी जेका आहे उनजी माउ त हुई न याहया अलैहिस्सलाम जी, या ईअं बिना माउ पीउ जे पैदा थियो? माउ पीउ त हुयो न, माउ पीउ हुयो, तॾहिं अल्लाह पाक उन मां ज़करिया अलैहिस्सलाम याहया अलैहिस्सलाम जहिड़ो बचिड़ो नसीब फरमायो। पर अॻ में त आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक बिना माउ पीउ जे पैदा फरमायो। जेको रब बिना माउ पीउ जे पैदा करण ते क़ादिर आहे, उन जे लाइ हाणे त बज़ाहिर असबाब मौजूद आहिनि, इन्हनि असबाबनि मां पोइ खणी उन्हनि जी उमिरि वधी चुकी। फरमाई त इन वॾी उमिरि जे अंदरि औलाद ॾेई करे इनखे औलाद सां नवाज़ण फरमाया, इहा ई त मां अल्लाह जी ज़ात जी कुदरत आहे। वक़द ख़लक़तुका मिन क़ब्लु वलम तकु शैआ, फरमाई त हालांकि तव्हांखे मां पैदा कयमि इन खां पहिरियां जॾहिं तव्हां का बि शइ कोन हुई। फरमाई क़ाल रब्बि जअल ली आया, मुंहिंजा अल्लाह साईं भला हिन जी का निशानी ख़बर पवे त मुंहिंजी दुआ क़बूल थी ऐं मूंखे मुंहिंजी घरवारी खे हमल थियो, हमल जी ख़बर कीअं पए? फरमाई क़ाल आयतुका अल्ला तुकल्लिमन नास सलास लयालिन सविया, फरमाई त तूं हूंदे सेहतमंद, तोखे का बीमारी तकलीफ़ न हूंदी, पर हिन सेहत जे बावजूदि तुंहिंजी जेका ज़बान आहे उहा ॻाल्हाए कोन सघंदी। 3 रातियूं तुंहिंजी ज़बान ॻाल्हाइण खां बंदि थी वेंदी, तूं इशारनि सां ॻाल्हाईंदे। इहा निशानी आहे त हाणे तुंहिंजी घरवारी जे पेट में जेको अल्लाह तबारक व तआला पुट जी औलाद खे जेको आहे जारी करणु फरमायो। फरमाई त फ़ख़रज अला क़ौमिही मिनल मिहराब, पोइ उहो पंहिंजी क़ौम जे मथां निकितो, पंहिंजे क़ौम जे तरफ़ आयो हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम। फ़अौहा इलैहिम अन सब्बिहू बुकरतन व अशिया, फरमाई पोइ उन्हनि खे ॿुधाई बसि सुबुह शाम अल्लाह पाक जो ज़िक्र कयो, मुंहिंजे रब जो तव्हांजे मथां जेतिरो एहसान आहे ॿियो भला न त कम अज़ कम सुबुह ऐं शाम अल्लाह तबारक व तआला खे यादि त कयो। जेकर इंसान जो हाणे तरतीब वार इंसान जेको आहे इन शइ में कोशिशि करे, हिकिड़ो माण्हू ॿी जेकर क़ुर पाक जी तिलावत नथो करे या ज़िक्र अज़कार नथो करे, भला कम अज़ कम नमाज़ त अची करे सुबुह जो फ़र्ज़ जमात सां पढ़े, ऐं वरी शाम जे वक़्त में जेकर ॿिया नफ़ली इबादतूं नथो करे सघे त भला इहे असर मग़रिब इशा जेके शाम जूं नमाज़ूं आहिनि इहे त भला जमात सां अची करे पढ़े। इन जे करे अल्लाह तबारक व तआला उनखे पंहिंजो क़ुर्ब ऐं पंहिंजी हिम्मत ऐं पंहिंजी मोहबत नसीब करणु फरमाई।
सो ज़करिया अलैहिस्सलाम फरमायो, फरमीदा सब्बिहू, याद कयो, तस्बीह बयान कयो, अल्लाह जी ज़ात आहे जंहिं अल्लाह तबारक व तआला खे पंहिंजी तस्बीह वाह जी वणंदी आहे। काइनात जे अंदरि जेकॾहिं तव्हां हिक ॿिए जी तस्बीह बयान कंदा, उन जी जेका तारीफ़ बयान कंदा, उन में तव्हांखे मना कयो तव्हां हिक ॿिए जे साम्हूं तारीफ़ बयान न कयो। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात आहे जंहिंजी तव्हां जेतिरी वाखाण, जेतिरी तारीफ़ बयान कंदो, अल्लाह तबारक व तआला जी रहमत मथां नाज़िल थी वेंदी ऐं रब जो रज़ामंदो हासिल थींदो। इहो अल्लाह जी ज़ात जी ख़ासियत आहे, हुन जी मर्ज़ी आहे। जेके हू कानून ठाहे, केरु थींदो आहे इंसान जेको अल्लाह जे कानून जे मथां इतराज़ करण वारो। फरमाई त या यहया ख़ुज़िल किताब बिक़ुव्वतिन, पोइ जॾहिं अल्लाह पाक वरी यहया अलैहिस्सलाम सां मुख़ातिब थियणु फरमायो, फरमाई त या हिन किताब खे जेको मां तोखे किताब ॾिनुमि, सहीफ़ा जेके बि अल्लाह पाक अंबिया किराम खे ॾियणु फरमाईंदो, फरमाईंदा हिन किताब खे कुव्वत सां, ताक़त सां झले। व आतीनाहुल हुक्म सबीया, ऐं असां बालक जी हालत में अल्लाह पाक इन खे हुकुम ॾियणु फरमायो, माना उनखे नबी बनाइणु फरमायो। फरमाईंदा व हनानम मिन लदुन्ना, ऐं इन नंढी उमिरि में अल्लाह तबारक व तआला उनखे शौक़ ॾियणु फरमायो पंहिंजे तरफ़ खां, ऐं पाकीज़गी अता फरमाई अल्लाह पाक। व हनानम मिन लदुन्ना, असां उनखे पंहिंजे तरफ़ खां इल्म जो ज़ौक़ ऐं शौक़ उनखे अता फरमायोसीं, ऐं फरमाई त उनखे पाकीज़गी अता फरमाईसीं। वकान तक़िया, नंढपिण जी हालत में उनखे अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो हुयो, अल्लाह जी तक़वा हासिल कंदो हुयो, अल्लाह तबारक व तआला खां डिॼंदो हुयो। दुनिया जे अंदरि इंसान जेके पंहिंजा अमल करे थो, इहे अमल छाजे करे थो, ताकी मुआशरे सां माण्हू सेट जेको आहे थींदो करे हलंदो रहे, मुआशरे सां माण्हू जेको आहे पंहिंजो पाण खे दुरुस्त करे हलंदो रहे। पर जेकॾहिं उन वक़्त में शरीयत जा हुकुम जेकॾहिं रुकावट बणिजनि था, ऐं शरीयत उन्हनि शयुनि खां जेकॾहिं झले थी, त उन वक़्त में इंसान जेको आहे बहानो करे क्लास खे निकिरी थो वञे, बाबा उमिरि आहे 2 ॾींहं गुज़ारे वठो, सही थींदो रहंदो आहे। अरे कर पवई अल्लाह जे रसूल जी सिधी साईं नाफ़रमानी वेठो करे थींदो रहंदो आहे। इहे मरद त फ़रिश्ता घुर्ज कोन रहंदी, अल्लाह जे रसूल खे नाराज़ कंदो थो वञे, थींदो रहंदो आहे। ऐं अॻु में त जेको आहे माण्हू जेको आहे रोईंदो हो त बाबा मुआशरे जे अंदरि औरतुनि जे अंदरि पर्दो न आहे। अॼुकल्ह त हालत अहिड़ी थी वई आहे जो इहे प्रोग्राम थियनि था न, ओ जेके ग़ैर मर्द माण्हू, असां मौलवी साहिब हिकिड़ो चवंदो आहे न, चई त जेको आहे मूंखे भला को पाण घर वठी हलंदो, चई त न, छो चई मां भला लोकल आहियां, मां हिकिड़ो नमाज़ी पाकबाज़ माण्हू 20 सालनि खां मां वाइस थो कयां, मूंखे को पंहिंजे घर वठी हलंदो। चई त हो जेके मूवी वारा जेके फोटुनि कढण वारा, उहे की मूंखां बि जिब्राइल जा नाना आहिनि जा, ओ जेके लोफर जेके रननि जे विच में बीठा जेके आहिनि, उन्हनि जा स्केच ठाहे हेठां मथां जेको उन्हनि जा स्टाइल ठाहे उनजा फोटू कढनि था, उहे जेके आहिनि तव्हांजा परहेज़गार आहिनि। गैरत जो जनाज़ो निकिरी वियो आहे असांजे मुस्लमान, एॾी माना ईअं सम्झो त बेहयाई ऐं बेशर्मी जी इंतिहा, ऐं उनखे वक़्त जी ज़रूरत सम्झो थो वञे। बाबा छा थी पियो, पोइ जेकॾहिं छा थी पियो जो मसइलो हिकिड़ो हूंदो आहे, इंसान गुनाह करे त कम अज़ कम अल्लाह जे साम्हूं शर्मिंदो हुजे। गुनाहगार हर इंसान आहे, अल्लाह जे साम्हूं कम अज़ कम शर्मिंदो हुजे त साईं मां गुनाहगार आहियां, मां ख़ताकार आहियां। हर इंसान गुनाहगार, असां गुनाहगार आहियूं। पर ॿियो जेको आहे उन ते वरी रहंदो, वरी दलीलबाज़ी करे ऐं उन ते वरी बीह करे चवे त साईं छा थी पियो, थींदो रहंदो आहे, माना इनखे वरी हिदायत जी तौफ़ीक़ ई कोन मिलंदी। हिदायत जी तौफ़ीक़ जो न मिली त ॼण अलाह जो अज़ाब अची वियो, छा अची। मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां और लंघा जेके आहिनि बीरासी, इहे घुराए करे पोइ उन्हनि खे चवंदा त बीह, उनखे त चेल हीअं करे बीह, माई रन खे चवंदा मर्द त छुटो, और मर्द खे बाद में वारींदा, पंहिंजा रन खे वारींदा, त अचो त तुंहिंजा फोटो कढो हलो। अॻु में जेकॾहिं कंहिंजी नज़र पवंदी आहे न कंहिं जी माई जे मथां, हुनखे गैरत अची वेंदी, अड़े तूं मुंहिंजे रन खे अचो त तोखे कुआ ॾींदा वार खे। अॼुकल्ह बेगैरत पाण जेको ॾींदा, चवंदा फोटो कढेसि मुंहिंजे रन जा। इहा मुस्लमाननि जे अंदरि इहो हिकिड़ो, ऐं वॾी ॻाल्हि आहे त शर्मिंदगी बि कोन्हे। हिकिड़ो माण्हू गुनाह करे त हुन ते शर्मिंदगी थींदी आहे, शर्मिंदगी बि कोन्हे, अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे। सो अल्लाह तबारक व तआला ॿारप जी हालत में हज़रत यहया अलैहिस्सलाम खे पाकीज़गी ऐं तक़वा जेको आहे नसीब फरमाई। ऐं जेकॾहिं अवां कंहिंखे चवंदा न त बाबा हीअ शइ हीअ ग़लति आहे, अव्हांखे छा कान ॾींदा, चवंदा बाबा हीअ त मुला ऐं रजत पसंदि आहे, त पथर जे ज़माने में थो रहे। बाबा जेकॾहिं रोशन ख़्याली हिनखे चइबो आहे त पोइ जेके जिस्म खपाइनि थियूं औरतूं, पोइ त सभ खां वरी रोशन ख़्याल त उहे कम अज़ कम माण्हू पंहिंजे अख़लाक खे त ॾिसे, पंहिंजे किरदार खे ॾिसे, पंहिंजी सकावत खे ॾिसे। कम अज़ कम जेकॾहिं ग़लति खे ग़लति न चवंदो त इहो माण्हू सुधरंदो कीअं आख़िर। चवंदा आहिनि त हिन वक़्त में जेकॾहिं असां ज़िंदा आहियूं ऐं असां हयात आहियूं त अल्लाह तबारक व तआला जी
इहो फज़ल महिरबानी आहे जो एॾनि वॾनि गुनाहनि जे बावजूद बि रब जेको आहे असांखे इन मुआशरे जे अंदरि असांखे ज़िंदगी जा जेके नेमतूं रब से नसीब फरमायूं आहिनि। अवां ॾिसंदा त पंहिंजे माइटनि खे पंहिंजे रस्मनि खे ख़ुशि करण जे लाइ माण्हू लखनि जा लख जेके उॾाए छॾनि, पर कॾहिं जेको आहे कंहिं शादी कराइण वारे खे या कंहिं प्रोग्राम कराइण वारे खे जेके महिमाननि जे साम्हूं छह ताम लॻाइनि था, कॾहिं उनखे ॾिठो जो कंहिं 100 ग़रीबनि जे लाइ देॻ चाढ़नि खे खाराए छॾी। उन जे वक़्त में उनजे मथां ॼण त जीअं न शैतान मुंडीअ खां बंदि करे वेही रहियसि। उन वक़्त में उहे रना बि जेके असल में घर जो माहौल इंसान खे तबाह थो करे न, उहे रना चवंदियूं जेकर उनखे चवंदियूं न त टिप ॾियो त टिप ॾींदो, जिते चवंदे चुप थो चुप थी रहंदो। बाबा हलणो आहे छा हलणो आहे छा कयो त बसि सुभाणे जो कपिड़ा लाइ बि लाइ बि रहंदे, इहो बि दौर अचण वारो आहे, हर क़रीब थी थो कपिड़ा लाइ हलण बि पेश आहे। सो इंसान जेको एतिरो बि पंहिंजे गिरावट जो एतिरो बि जेको आहे शिकार न थिए जो कम अज़ कम एतिरी मुनाफ़िक़त जो इंसान जे गुनाह खे गुनाह बि न सम्झे, शर्मिंदगी बि। अॻे ई कमु कंदा मीरासी, जेके दौलारी ऐं मीरासी कमु कंदा, अॼुकल्ह चङा भला मुस्लमान हिकु सुनतुनि ते अमल न कनि, रहंदो तरीक़ो ऐं तर्ज़ छाजो उहो हिंदुनि वारो वाणियुनि वारो, जीअं उहे कनि, जीअं उहे टोपी पाइजनि टोपी बि ओड़ी पाइजे, जीअं उहे लिबास पाइजनि असां लिबास बि ओड़ा पाइजे, जीअं उहे जेके न रनूं साड़ी पाइजनि असां रनियूं बि ड्रामनि में ॾिसी करे ओड़ियूं साड़ियूं ओड़ो जेको लिबास पाए करे अचनि। ऐं सॾा ॾिसे मुस्लमान, हा पका पका मुस्लमान, पका पका मुस्लमान। अॻे असांखे त डाउट हूंदो हिन में त बाबा इन में जेके महफ़िलनि जे अंदरि लेडीज़ जेका वञे थी त वञे न, पर जेकॾहिं वञे त भला हुनखे मानी पहुचाइण वारी औरतूं त हुजनि। हाणे त उहे जेके आहिनि छोरा जेके आहिनि नर छोरा हीअं हलंदा था हीअ छोरा हीअ थाल खे पैदा था। अड़े तुंहिंजी भेण वेठी आहे, तुंहिंजी घरवारी वेठी आहे, तुंहिंजी माउ वेठी आहे, हे छोरा हेॾे हो चवां थो न उहो जेकर मौली साहिबु चए पियो की मां भेण एॾो शरीफ़ माण्हू मूंखे छॾी न ॾियनि जे रननि जे विच में, चयो मौली साहिबु हेॾे कंदो, हे छोरा मूंखां बि नेक सीरत दी आहे। सो कम अज़ कम जेको आहे इंसान सोचे त सही, अलाह खे परहेज़गारी पसंदि आहे, इहे रब खे नाराज़ करण वारियूं शयूं आहिनि। गुनाह करे त माण्हू कम अज़ कम शर्मिंदगी त हुजे, गुनाह ते शर्मिंदगी न आहे त इहा त अलाह जी ज़ात सां जहिड़ो आहे, बग़ावत आहे। फरमाई त वबरम बिवालिदैहि, ऐं फर्मा बरदार हुयो पंहिंजे अबे अम्मा जो हज़रत यहया अलैहिस्सलाम, वलम यकुन जब्बार नासिया, ऐं हठीलो नाफ़रमान न हुयो, फर्मा बरदार हुयो पंहिंजे अबे अम्मा जो। अॼुकल्ह वरी अबो अम्मा फर्मा बरदार आहिनि पुटनि जा। हो हिकिड़े जेको आहे प्रोग्राम में इत्तिफ़ाक़ थियो जो उनजे अंदरि पुट जेको आहे पंहिंजे माई सां जंहिंसां निकाह कई उन सां गॾु बीठो पियो जेको आहे नचे, पीउ माशाल्लाह जेको आहे नमाज़ी चेहरे ते माशाल्लाह सुनत, उनखे चई अबा तूं बि अचु नच, तूं बि अचु मूंसां मुखारो गॾु कर। उहो बि पुट जे चवण ते लही पियो मैदान। सो चए थो सुभाणे ॻाल्हि वणेसि थी, तुंहिंजी दिलि चवे थी तूं बि नचे। सो फरमाई त वलम यकुन जब्बार नासिया, हठीलो नाफ़रमान कोन हुयो, वसलामुन अलैहि यौम वुलिद, फरमाई त जंहिं ॾींहुं हुनजी पैदाइश थी अलाह जा हुनजे मथां सलाम आया, तंहिंजे करे त पाकीज़ा थियो, अबे अम्मा जो बि फर्मा बरदार थियो, मुतक़ी परहेज़गार थियो, नबी थियो, गुनाहनि खां ई पाक। फरमाई त वसलामुन अलैहि यौम वुलिद व यौम यमूतु व यौम युबअसु हय्या, सलाम आहे हुनजे मथां जंहिं ॾींहुं पैदा थियो, ऐं फरमाई जंहिं ॾींहुं वफ़ात कंदो, ऐं जंहिं ॾींहुं वरी ॿीहर उथारियो वेंदो। अलाह जा सलाम आहिनि हज़रत यहया अलैहिस्सलाम जे मथां, हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जे मथां। इहे अलाह जा प्यारा गाना हुया, इन्हनि रब सां निभायो अलाह मोहबत जो इम्तिहान इन्हनि जो क़ुरान जे अंदरि पियो। जंहिं मां इहो सबक़ थो मिले त तव्हां रब सां मोहबत रखंदा, कमु हिकिड़ो थींदो, मुनाफ़िक़ थी करे माण्हू न हले, कमु हिकिड़ो थींदो, या त रहमान जा थियो या शैतान जा थियो। ईअं न थींदो जो पंहिंजे वक़्त में जॾहिं मर्ज़ी पए त शैतान जो बि कुल हुकुल में मिलाई बीठो हुजे, वरी जेको आहे हेॾो रहमान जो वक़्तु अचे त वरी हेॾे बि कुल हुकुल में मिलाई बीठो हुजे। जेकॾहिं माण्हू रहमान सां हले थो, नमाज़ पढ़े थो, रोज़ा रखे थो, ज़कात करे थो, स्वाब मिलंदे में को अर्ज़ु कोन्हे, पर अलाह जो क़ुर्ब ऐं मोहबत हासिल करण जे लाइ जेसीं ताईं रब सां ख़ालिस थी करे न हलंदो, तेसीं ताईं हुनखे दुनिया जे अंदरि तक़वा जी लज़त ऐं आख़िरत जे अंदरि जन्नतुल फिरदौस जहिड़ी नेमत खां ईअं सम्झो त हुनखे यकीनी का गारंटी कोन्हे, आज़माइश न थींदी। फरमाई त वयौम यमूतु व यौम युबअसु हय्या, अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे
अल्लाह से कुरान के समझण अमल करने की तौफीक अता फरमाए। आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।